आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। जी नाज़रीन, असीं पंहिंजे प्यारे आर्टिस्ट मोहतरम मुमताज़ अब्बासी साहब सां गॾु आहियूं ऐं साईं खे अर्ज़ु कंदासीं त तव्हां ॾिसंदड़नि खे पंहिंजे म्यूज़िक कंपोज़िंग मां कुझु मुख़्तसिर 4-5 धुनियूं जेके ॿुधाए सघनि असां नाज़रीन खे ज़रूरु ॿुधाइनि। अचो त साईं खां ॿुधूं था जेके साईं जन तमामु सुठियूं कंपोज़ कयूं आहिनि। यूं त सर घणियूं आहिनि पर हे कुझु धुनियूं ॿुधायां थो पियो। न छेड़ो न फितनो न तकरार ॼाणो, न छेड़ो न फितनो न तकरार ॼाणो, असीं प्यार वारा असीं प्यार वारा करणो प्यारो ॼाणो, करणो प्यारो ॼाणो, न छेड़ो न फितनो न तकरार ॼाणो, असीं सुंह सिंगार जा आहियूं घोरा, नज़र नाज़ दीदार जा आहियूं घोरा, इहो इश्क पंहिंजे जा आधार आहियूं, असीं प्यार वारा करण प्यारो ॼाणो, न छेड़ो न फितनो न तकरार ॼाणो। ये धुन हुई जेका उस्ताद बुखारी जी शाइरी हुई ऐं ॿी धुन तव्हां ॿुधायां थो पियो मां। जियां सागर 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 जियां सागर मंझि सिपूं मुंहिंजे मन में आई तो, जियां सागर मंझि सिपूं मुंहिंजे मन में आहे तो, मुंहिंजे अहिड़ी साईं हिकिड़ी ॿी तक़रीबन मां कैसेट कई 1994-95 में कंहिं दोस्त जी, उन में मुंहिंजूं धुनियूं तमामु घणियूं हुयूं, जंहिंमें हिकिड़ी शाइरी जेका हुई उहा हुई नूरुल हुदा शाह जी हुई, उहा तव्हांखे ॿुधायां थो पियो मां। शहरुदा साहे या हवा भी चुप है या शहरुदा साहे छा जेके नवां दोस्त सिखनि था उन्हनि सिखंदड़नि खे राग जी ॼाण कीअं अचे ऐं राग खे हू कीअं सुञाणनि ॼाणे वठनि जो उन्हनि खे सवलो तरीक़ो अहिड़ो ॿुधाईंदा त जीअं हू बि उन में क़ाबिल थियनि ऐं माहिर थियनि। असल में छा आहे जो हीउ शौक़ु आहे हिकिड़ो, हीअ सभिनी खे न हूंदो आहे पर किन किन माण्हुनि में जी इहा बूह जेका ॿाहिरि अची ईंदी आहे। अक्सर करे माण्हुनि में इहो शौक़ु त हूंदो आहे पर पोइ दुनिया लेवल ते ॿिया बि कम हूंदा आहिनि। हिन दौर में राग जे बुनियाद ते जेके आहिनि दोस्त छोकिरा जेके आहिनि नवां जेके पहिरीं ॻाल्हि उहा सिखनि ई कोन था। मां इहो चवंदुसि त उहो चवंदा आहिनि त असांखे जेको आहे को कलाम ॻाइणु अचे थो त ओके आहे, ठीकु आहे, इहो बहितरु आहे, छो इहो दौर फास्ट थी वियो आहे। बाक़ी हाणे राग जे हिसाब सां जंहिंखे जंहिं जेका दोस्त खे जेका कोई शौक़ु आहे त पोइ उनखे पहिरियों जेको आहे 2-3 सरगमा आहिनि उहे सिखणा पवंदा ऐं पोइ उन खां पोइ जेको ॿ टे राग जेके आहिनि असां वटि आम राग हलनि था पिया, सो भैरवी हले थो पियो,
दरबारी हले पियो, अलाह तव्हांखे नेकी करे, जेको हेमन कल्याण थो हले पियो, उनखां अलावा जेको पहाड़ी पियो हले ऐं भोपाली पियो हले ऐं सिंधड़ो पियो हले, उनखां अलावा अलाह तव्हांखे नेकी ॾे जेको आहे त ॿिया बि घणेई राग आहिनि, जीअं भेरो थियो, बाक़ी हाणे ॿिया राग अहिड़ा आहिनि जीअं मारवा थियो या सुहिणी थी या दुर्गा थी, इन्हनि जे बारे में जेको आहे तक़रीबन जेके या जेके ॿिया राग आहिनि जीअं ललित राग आहे, उन सां जेका आहे ॿियो राग जेको आहे ट्रोड़ी राग आहे, राणो राग आहे, राणो असां वटि उहो हले थो पियो, बाक़ी ॿिया जेके आहिनि तक़रीबन घणा राग जेके आहिनि उहे नथा असां वटि हलनि, उहे इंडिया में हलनि था पिया, माण्हू धुनियूं ठाहिनि था पिया ऐं धुन कंपोज़ करण बि राग इहे जेका आहे घणो करे ईंदा आहिनि, बाक़ी हिन वक़्तु जेको आहे राग जी जेका दुनिया जेका आहे उहा थोरी घटि थी वई आहे, बाक़ी जेकॾहिं को सिखे थो त उहे अॼुकल्ह जेको नेट आम लॻी पई आहे ऐं यूट्यूब ते उहो ॾिसी सघे थो पियो ऐं सिखी सघे थो पियो। असांजो सुवालु उते ई रहियो त तव्हां राग जा नाला त ॿुधाया, पर उन्हनि ते कंट्रोल कीअं कजे, उहो हासिलु कीअं कनि, उनखे कीअं सम्झनि राग खे त हीउ राग जेको आहे भैरवी आहे, हीउ जेको आहे हेमन कल्याण आहे, उन में फ़र्क़ु तज़ाद जीअं हाणे जेको कोमल सुर लॻनि था, हिकिड़े में तीवर सुर लॻनि था, त इहे तव्हां सही ॿुधायो त सिखण सां आहे, सम्झण सां आहे, जॾहिं उहो माण्हू शौक़ सां सिखंदो त ऑटोमेटिक सम्झी वेंदो, पर हिकिड़ो उन लाइ हिकिड़ी एंड जेका तव्हां ॾियणु चाहियो सम्झण जे लाइ त कहिड़ी तव्हां ॾींदव? सर इहो सुवालु जेको तव्हां कयो था न पिया, इहो तमामु लेंथी जेको आहे, मां तमामु जेको लेंथी जेको जवाबु आहे हिन जो, पर मां तव्हांखे जेको आहे शॉर्ट में जेको आहे थोरो ॿुधायां थो पियो, उहो इहो आहे त इन कीबोर्ड में या बाजे में जेके 12 सुर आहिनि टोटल, ऐं 12 सुरनि में इन में जेके आहिनि हिकु सा आहे, हिकु पा आहे, इंग्लिश में बि अहिड़े तरह आहे त जीअं इंग्लिश में जेको ई हिकिड़ो आहे सम्झ ऐं बी हिकिड़ो आहे, बाक़ी ॿिया जेके आहिनि से ॿ आहिनि, जीअं रे ॿ आहिनि ऐं अलाह तव्हांखे नेकी ॾे गा ॿ आहिनि, वरी मा ॿ आहिनि, धा ॿ आहिनि, नी ॿ आहिनि, ऐं टोटल जेके 12 सुर थियनि था। हाणे जेके तव्हां अगरि तव्हां भेरी करणु चाहियो था पिया त उन में तव्हांखे जेको सा ऐं पा साॻियो ई हूंदो, पर रे जेको आहे रे गा मा ऐं धा ऐं नी जेको आहे इहे तव्हांखे सभु हेठियां रखणा पवंदा, माना ईअं त जीअं रे जेको आहे 2 सुर आहिनि, हिकु रे जेको आहे उहो कोमल आहे, ॿियो तीवर आहे, तीवर माना जेको आहे शार्प ऐं कोमल माना जेको आहे फ्लैट, त हाणे इहे जेके आहिनि जेके 2 सुर आहिनि त भेरी में जेके आहिनि उहो कोमल ईंदा आहिनि, बाक़ी उनमें सा ऐं पा ॿई क़ाइम सुर आहिनि। अचूं पिया उनजे जेको उपतड़ राग उहो आहे कल्याण, जीअं तव्हां ॿुधायो त हेमन कल्याण ऐं तव्हांखे बि शायदि थोरी घणो जेको थोरो जेको शौक़ु आहे, हा शौक़ु आहे, त कल्याण जेको आहे उनजे जेको उपतड़ राग आहे, उपतड़ ईअं आहे त सा ऐं पा साॻियो आहे, पर उन में जेको आहे रे गा मा धा नी जेके आहिनि उहे शार्प आहिनि, तीवर आहिनि। अच्छा, उन में वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि थिए थी, उहा अञा जेको मल्टीप्लाए करण सां अञा जेको आहे थोरो पोइ जेको आहे माण्हू जेको सिखे थो अॻिते हली करे, उहो कीअं सिखे थो त अगरि तव्हां ॾिसो त हेमन कल्याण में जेको आहे हुनजो जेको वादी सुर गा आहे ऐं नी जेको आहे नी ऐं गा जेके 2 आहिनि सो वादी सुर ऐं समाजी सुर आहिनि, अगरि तव्हां चेंज छा कयो तव्हां हुनखे तव्हां रे कंदव, हुनखे तव्हां धा कंदव, तव्हां जेको वादी सुम वादी, त पोइ उहो जेको राग ई फ्री वेंदो, माना पोइ कल्याण मां फ्री वरी जेको आहे राग जेको आहे को ॿियो को थी वेंदो। इन करे इहे मुश्किलातूं वरी पोइ थींदियूं आहिनि, पर पहिरियों तव्हांखे जो बेसिक सिखण लाइ तव्हांखे इहो आहे, तव्हां भैरवी ऐं कल्याण इहे 2 तव्हां जेको पहिरियों तव्हां सिखो, पोइ बाद में जेको आहे पोइ निकिरनि था भेरो राग जेको आहे धार। एक्चुअली इहे ठाठ जेके आहिनि 10 ठाठ आहिनि, असुल 10 ठाठनि में इहे राग निकिरनि था जेके हज़ारनि में हलिया वञनि था पिया, पर असां वटि हिते जेके हलनि था पिया राग उहे समन जे बराबरि आहिनि, पर असुल में राग इहे हज़ारनि में हलिया वञनि था पिया। उन में छा आहे जो माना थोरो वादी सुर ऐं समवादी सुर खे जेको आहे तव्हां चेंज कंदा आईंदव त राग फिरंदो वेंदो। हाणे जीअं असां वटि राग जेको हिकिड़ो आहे, जीअं तव्हां जेको आहे तव्हां जेको आहे
राग चयो सिंधड़ो राग चयो सिंधड़ो सम्झा इहो राग असां वटि चइबो आहे सिंधड़ो चइबो आहे सम्झा तमामु बहितरीनु राग आहे इहो 5 सुरनि जो राग आहे एक्चुअली हाणे किन में 5 लॻंदा आहिनि सुर इन में वरी छा आहे जो मोटंदे वरी गंधार जेको लॻंदो आहे उहो शार्प लॻंदो आहे माना मोटंदे जेको आहे श वेंदे 5 जीअं आहे सा रे ग प तव्हांखे ॿुधायां थो सा रे ग प ध प सा रे ग प ध प ध सा ध प ग ग रे सा ऐं मोटंदे जेको आयो उहो त गा जेको आहे उहो तीवर लॻी वियो पर विंदे जेको वियो उहो जेको 5 सुर वियो अहिड़ा राग जेके आहिनि के 5 सुरनि ते वेंदा आहिनि मथे भई के 6 सुरनि ते वेंदा आहिनि के 7 सुरनि ते वेंदा आहिनि त इहो वरी जेको आहे तमामु वॾो जेको आहे ट्रेजर आहे माना ईअं चवंदो जेको आहे त वॾो जेको खज़ानो आहे हिकिड़ो जेको ख़ासि करे माण्हू खे जेको आहे सिखणो थो पए जी नाज़रीन असीं पंहिंजे इंटरव्यू पुॼाणी पिया कयूं आख़िरी में साईं खां तव्हां ॾिसंदड़ लाइ को मैसेज था वठूं त तव्हां जीअं उन मैसेज मां कुझु हासिलु करे सघो साईं खे अर्ज़ु कंदासीं त तव्हां ॾिसंदड़नि पिनी प्यारनि लाइ को मैसेज रखनि दोस्तो मुंहिंजो मैसेज जेको मां पाण जेको नाचीज़ माण्हू आहियां नंढड़ो माण्हू आहियां असां सिंध वारा जेके आहियूं न उहे हमेशह कमु कंदा रहूं कंहिं न कंहिं पंहिंजे जेके सब्जेक्ट ते जेको बि कमु जंहिंखे आहे दोस्त खे उहो उन ते घणी महारत करे पर माण्हू कोशिशि करे हिन दौर जा माण्हू जेके आहिनि उहो पाण खे पाण एतिरो वधाइनि जो हर कम में पाण खे पाण तमामु घणो वधाइनि इन सां इहो थींदो जो असांजी जेका सिंध जेका आहे न उहा शायान थी वेंदी माना तमामु घणी जेको आहे त यानी बहितरीनु थी वेंदी तरक़ी अची वेंदी जाॾे काॾे हर शोबे में जंहिं बि दोस्त खे जेको बि आहे को शौक़ु आहे त उहो दिलि जान सां उहो कमु करे ऐं पंहिंजी जेको मंज़िल ताईं ईअं पहुचे पोइ ॾिसो असां वरी सिंध जेका आहे न यूरोप कंट्री हुजे कॾहिं अमेरिका हुजे असां मथे ई मथे हूंदासीं पर असां जेको आहे इहो कोशिशि कयूं त असां घणो ॻाल्हायूं न एतिरो कचहरियूं घटि कयूं ऐं कम घणा कयूं था आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल